असां हिन वक़्तु छोर बाईपास रोड भरिसां ॿोॾ मुतासिम जे आर्ज़ी अजनि ते मौजूदु आहियां, जेके मुख़्तलिफ़ बिराइज इलाइक़नि मां ॿोॾ सबबु हिते अची आबाद थिया आहिनि। अचो त हुननि खां पुछूं था हू कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। महीनो थियो असां खाधो ख़र्च राशन पाणी का साई कोन, मच्छर बीजा जाम खाए था मारा, नो पानी घर में बीठो असीं ॿुॾे तरह हिते लिख रहा है, खाधो खर्च का साई को तो मिले, लोग मारा नो को बीजा का साई को तो मिले, इन बैठा हूं को असांजे घर में बच्चा बीमारी मच्छराने तपाया, एक बुक एक मच्छर माल धन तो मो अपनी जगह से मो असां जो है धनी थोड़ी कोई थे तो जब तो थे बढ़िया बीजा बुक ता मारा गुणिया आता जो सेड़ा गुणा था आर नको तंबू नको बीजो नको टीजो हेकल मालिक खाऊं था, हेकल मालिक बाबा खाऊं की को जे हम दर्जी थे सके तो अने गरीबारी का गरीब माण्हू ॿुॾे काड़े में बैठा हूं, बस टाड़ी सब बुडेगी टपर टाड़ी सामान सड़ो सब ते वञी मजी पियो भले त को से शइ कई को हिकु को रली खड़े आया बीजो खाइण को कोई होए हेल्प करो तो बेली मेहरबानी अल्लाह खुश रखे न असी है सूर बस है भले आया था लंबा लोडा में हेकलो जो जोड़े जो इज्जत सा कई जो चवण हो त हिते असांखे सख़्तु तकलीफ़ में आहियूं, असांखे को बि तंबू या राशन वग़ैरह न मिलियो आहे ऐं असांजे चूंडल नुमाइंदनि ऐं तौर सरकारी ऑफिसरनि समेत कंहिं बि सार न लधी। सागर ज़ाहिर न्योड़ो, सिंध टीवी न्यूज़।